इहो आहे त दिलि सां इहो मञे। इजमाली ईमान आहे। ईमान जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो इजमाली ईमान, ॿियो तफ़सीली ईमान। इजमाली ईमान इहो आहे त इंसान जेको तो दिलि सां मञे मा जाअ बिहिर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक वटां जेको कुझु खणी आया उन में सॼो क़ुरान अची वियो, अहादीस अची वियूं, तालीमात अची वियूं, अहकामात अची विया, सभु कुझु अची वियो। इहो सभु कुझु हक़ आहे, सच आहे ऐं इन में हिकिड़े तिर जे बराबरि बि शक जी गुंजाइश कान्हे। दिलि सां मञे ऐं ज़बान सां कलमो पढ़े, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू। ऐं शाहिदी ॾियां थो ऐं गवाही ॾियां थो ऐं इन ॻाल्हि जो इक़रार करियां थो त अल्लाह ताला खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ु नाहे, सजदे जे लाइक़ु नाहे, झुकण जे लाइक़ु नाहे, को बि इबादत जे लाइक़ु नाहे। वहदहू ओ अकेलो आहे, ला शरीक लहू उन जो को शरीक कोन्हे, व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू ऐं इन ॻाल्हि जी मां शाहिदी ॾियां थो, गवाही ॾियां थो, इक़रार करियां थो त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जा रसूल आहिनि। माना जेको कुझु खणी आया उहो अल्लाह पाक जे तरफ़ां, हुननि अची ॿुधायो त हीअ अल्लाह पाक मूंखे ॾिनो, तालीमात ॾिनियूं ऐं मञां थो। इन जो इक़रार ज़बान सां करे ऐं दिलि में इन ॻाल्हि जी तस्दीक करे, इहो आहे इजमाली ईमान। तफ़सीली ईमान वरी पूरो क़ुरान पाक, तमामु अहादीस मुबारका इन खे मञे। जेके अहकामात आहिनि, मसलन नमाज़ आहे, रोज़ो आहे, फ़राइज़ आहिनि, वाजिबात आहिनि, हराम आहिनि, हराम खे हराम मञे ऐं फ़राइज़ खे फ़राइज़ मञे, हलाल खे हलाल, हराम खे हराम। जंहिंखे शरीयत हलाल चयो आहे उनखे हलाल मञे, जंहिंखे शरीयत यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम हराम चयो आहे उनखे हराम मञे, सभिनी शयुनि खे। इहो ईमान आहे। जंहिं माण्हूअ जे दिलि में ईमान आहे, ठीकु आहे, गुनहगार आहे, उन खां गुनाह थिया, ग़लतियूं थियूं, कोताहियूं थियूं, हाणे जेके उन खां ग़लतियूं कोताहियूं थियूं उनजी उनखे सज़ा मिलंदी, दुनिया में मिले या आख़िरत में मिले या ॿिन्ही हंधनि ते मिले उहा सज़ा। जेकॾहिं अल्लाह ताला उनखे माफ़ करे छॾे, अल्लाह ताला वॾो वस वारो आहे, वॾो रहीम और करीम आहे। पर इहो माण्हू जेको आहे सो बिल आख़िर यानी आख़िर में इहो माण्हू हिकु न हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु दाख़िल थींदो ऐं इहो माण्हू जे दोज़ख में वियो, जहन्नम में वियो त जहन्नम मां हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु निकिरंदो। जंहिंजे दिलि में इहा तस्दीक क़ल्बी मौजूदु आहे, दिलि जो सचो इक़रार जंहिंजे दिलि में मौजूदु आहे, जेको चए थो त वाक़ई आउं मञां थो ऐं वाक़ई उन जे दिलि में बि, त इहो माण्हू जेको आहे उहो यानी हिकु न हिकु ॾींहुं निकिरंदो जहन्नम मां। जेकॾहिं पंहिंजूं जेके हिते हुन जूं ग़लतियूं कोताहियूं जेके हुयूं उन जूं सज़ाऊं हिते बि ईंदियूं ऐं होॾां बि आयूं जे जहन्नम में वञिणो बि पियो, पर ईमान जो इहो इनाम आहे, ईमान जो इहो इनाम आहे त इहो माण्हू हमेशह दोज़ख में कोन सड़ंदो बल्कि निकिरंदो ऐं इहो माण्हू ज़रूरु जन्नत में दाख़िल थींदो। इहो ईमान जो इनाम आहे। पर कामिल ईमान जंहिंसां अल्लाह पाक ॿिन्ही जहाननि जे कामयाबी जो वाइदो कयो आहे, कामिल ईमान जंहिंसां अल्लाह ताला दुनिया जो वाइदो कयो आहे, ऐं दुनिया में छा जो वाइदो आहे? सुकून जो वाइदो। ऐं मरण खां पोइ हमेशह हमेशह जूं राहतूं, उते अज़ाब खां बची वेंदो, क़बर जे अज़ाब खां बची वेंदो, हशर जे अज़ाब खां बची वेंदो, हर परेशानी खां बची वेंदो। उहो माण्हू उहो आहे जेको कामिल ईमान। उन कामिल ईमान में आहे त अल्लाह पाक जा सभई अहकामात पूरा कयो। उन्हनि में दीन जेको आहे पंजनि शयुनि जो नालो आहे। पंज शयूं। हिकिड़ो सभिनी खां पहिरीं अक़ाइद आहिनि,
अक़ाइद, बे नंबर ते इबादात, टे नंबर ते मुआमलात, चौथे नंबर ते मुआशरत ऐं पंजे नंबर ते अखलाक। सभिनी खां पहिरीं अक़ाइद जी, उन में मसलन अल्लाह पाक जो हिकिड़ो हुअणु, अल्लाह खे वहदहु ला शरीक लहू करे मञणु, अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न करणु, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञणु, अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे मञणु, इहे दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि। इन वॾी तफ़सील आहे। वरी इबादात मसलन नमाज आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे। ऐं मुआमलात जो मतिलबु आहे निकाह आहे, निकाह, तलाक या कुझु ख़रीद करणु, वापारु करणु, किराए ते का शइ ॾियणु या किराए ते का शइ वठणु, इहे सभु शयूं जेके मुआमलात आहिनि, इहे इन में निकाह ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो ख़रीदो फ़रोख़्त, इहे सभु शयूं इन में अची वियूं। मुआशरत चइबो आहे छाखे, इंसान जेको आहे सो मुआशरे में कीअं रहे, इंसान जेको आहे सो ॿियनि इंसाननि सां गॾु रहे थो। अकेलो अलॻि थलॻि रहणु इंसान जे जेको आहे सो तबियत जे ख़िलाफ़ु आहे, जो अकेलो वञी पहाड़नि में रहे न, बल्कि इंसान पाण जहिड़नि इंसाननि सां गॾु थो रही सघे। त पोइ हिकिड़े जा ॿिए जे मथां हुकूक कहिड़ा आहिनि। मसलन इहो इंसान आहे त उन इंसान जी जेका माउ आहे, इन पुट ते, इन धीउ ते माउ जा कहिड़ा हक़ आहिनि। वरी इन माउ ते पंहिंजे औलाद जा कहिड़ा हक़ आहिनि। पीउ आहे त पीउ ते पंहिंजे औलाद जा कहिड़ा हक़ आहिनि ऐं औलाद ते पंहिंजे पीउ जा कहिड़ा हक़ आहिनि। अहिड़े तरीक़े सां ज़ाल आहे, ज़ाल ते मुड़ुस जा कहिड़ा हक़ आहिनि ऐं मुड़ुस ते ज़ाल जा कहिड़ा हक़ आहिनि, ज़ाल ते मुड़ुस जा कहिड़ा हक़ आहिनि। हिकिड़े पाड़े वारे ते ॿिए पाड़े वारे जा कहिड़ा हक़ आहिनि, हिकिड़े दोस्त ते ॿिए दोस्त जा कहिड़ा हक़ आहिनि, वग़ैरह वग़ैरह जेके हुकूक अल्लाह पाक रखिया आहिनि। उन्हनि हुकूक जो नालो जेको तो मुआशरत आहे। रहो कहिड़े तरीक़े सां, एतिरे क़दुरु जो हिकिड़ी सवारीअ में बस में या वैन में थोरी देरि जे लाइ इंसान जे भर में सीट ते जेको ॿियो माण्हू वेठो आहे, उन जा बि हक़ आहिनि, उहो बि पाड़े वारो आहे। थोरी देरि उन जो पाड़ो मसलन हाला खां वेठो वैन में हैदराबाद ताईं गॾु आहे, त इहो कलाक जो मुने कलाक जो जेको हिन जो सफ़र आहे, त हीउ पाण में जेको तो पाड़े सिरी आहे, इन जा पंहिंजा हक़ूक़ आहिनि। ऐं हिकिड़ो ओ पाड़े सिरी आहे जेको मुस्तक़िल गॾु रहे थो। अहिड़े तरीक़े सां माइट बि आहे, मुसलमान बि आहे ऐं पाड़े सिरी बि आहे, इन जा टे हक़ आहिनि। माइट आहे, मुसलमान आहे पर पाड़े में कोन्हे, इन जा ॿ हक़ आहिनि। ऐं हिकिड़ो ओ आहे जेको माइट कोन्हे, न को मुसलमान आहे पर पाड़े में आहे, काफ़िर आहे, पाड़े में रहे थो, इन जा बि हक़ आहिनि। दर्जा बि दर्जा। त हीअ जेका असांखे अल्लाह पाक जेका शरीयत अता फ़रमाई, दीन इस्लाम अता फ़रमायो, वॾो जामे आहे। इन में हीअ जेका मूं आयत तिलावत कई, इन में अल्लाह ताला मुआशरत जे अहकाम मां कुझु अहकाम खे ज़िक्र फ़रमायो। या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, ला यस्खर क़ौमुम मिन क़ौमिन, हिकिड़ा मर्द ॿियनि मर्दनि ते भोग न कनि, मस्ख़री न कनि। असा अन यकूनू खैरम मिन्हुम, छो त थी सघे थो त जिन ते उहे मस्ख़री कनि पिया, जिन जो मज़ाक़ उॾाइनि पिया, जिन ते खिलनि पिया, उहे खिलण वारनि खां बहितर हुजनि अल्लाह वटि। वला निसाउम मिन निसाइन, ऐं हिकिड़ियूं औरतूं ॿियनि औरतुनि ते जेको आहे खिलनि न, मस्ख़री न कनि, चथर न कनि। आसा अन यकुन्न खैरम मिनहुन्न, छो थी सघे थो
त जेके मस्ख़री जिन ते मस्ख़री कनि पियूं, जिन ते खिलनि पियूं, उहे खिलण वारनि खां बहितर हुजनि अल्लाह वटि। वला तलमिज़ू अनफुसकुम, ऐं हिक ॿिए खे जेको आहे सो बुरा लक़ब न ॾियो। असल में लम्ज़ जो मतिलबु इहो लिखियो अथनि त लम्ज़ जो मतिलबु आहे ॿिए माण्हूअ जो ऐब ॻोल्हणु, त भई हुन माण्हूअ जो मूंखे ऐब जी ख़बर पवे, हुन में कहिड़ा कहिड़ा ऐब आहिनि, उन जी टूह में लॻो पियो आहे, उन जी कोशिशि में लॻो पियो आहे, त हिन जा ऐब मूंखे ख़बर पवनि। ख़बर पइजी वई, उन खां पोइ वरी उन माण्हूअ खे जेको आहे सो यानी बदनाम करणु, उन जा ऐब फैलाइणु। जेके ख़बर पइजी वई त हिन में हीअ ऐब आहिनि, उहे माण्हुनि खे ॿुधाइणु, हीअ अहिड़ो आहे, हीअ अहिड़ो आहे, ऐं उन खे तानो ॾियणु, उन जा नाला लिखी छॾणु, उन ऐब जे मुताबिक़ अहिड़ा नाला लिखणु जंहिंसां उन खे तकलीफ़ थिए, ऐं मक़सदु उन खे तहक़ीर, उन खे ज़लील करणु, उन खे हक़ीर करणु, उन जी तौहीन, उन जी तहक़ीर। त अल्लाह ताला फरमाए वला तलमिज़ू, हिक ॿिए ते बुरा नाला न रखो, बुरा लक़ब न रखो, हिक ॿिए जी ऐब जोई न करियो। वला तनाबज़ू बिल अलक़ाब, ऐं बुरा लक़ब न रखो। हिते तलमिज़ू जो मतिलबु आहे हिक ॿिए खे इल्ज़ाम न ॾियो, यानी तानो ॾियणु, मुंहं ते तानो ॾियणु, तूं अहिड़ो आहीं, तूं अहिड़ो आहीं, तुंहिंजे अंदरि हीअ बुराई आहे। बिअसल इस्मुल फुसूक़ बअदल ईमान, अल्लाह ताला फरमाए पियो ईमान खां पोइ गुनाहगारीअ जो नालो ॾाढो बुरी ॻाल्हि आहे। माना तव्हांखे अल्लाह पाक, छो त हीउ ख़िताबु कंहिंखे आहे, काफ़िरनि खे ख़िताबु कोन्हे, सभिनी इंसाननि खे ख़िताबु कोन्हे। क़ुर पाक में अल्लाह ताला सभिनी इंसाननि खे बि ख़िताबु कयो आहे, छो त अल्लाह पाक सिर्फ़ु मुसलमाननि जो रब कोन्हे, अल्लाह पाक सभिनी जो रब, सभु अल्लाह जा बंदा आहियूं, जो चाहे मुसलमान हुजे चाहे ग़ैर मुस्लिम हुजे। उन करे अल्लाह ताला सभिनी खे ख़िताबु कयो आहे, पर किथे किथे अल्लाह ताला ख़ासि पंहिंजनि प्यारनि बंदनि खे ख़िताबु कयो, यानी ईमान वारनि खे, जेके ईमान क़बूल करे चुका आहिनि, उन्हनि जे लाइ ख़ासि अहकामात आहिनि। हिते अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे ख़िताबु करे थो त ॾिसो तव्हांखे अल्लाह ताला ईमान जी दौलत नसीब कई, तव्हां मोमिन आहियो, तव्हां मुस्लिम आहियो, मुसलमान आहियो। हाणे एॾी वॾी दौलत, एॾो वॾो शान, एॾो वॾो मान, एॾो वॾो मर्तबो, एॾी वॾी दौलत तव्हांखे मिली आहे, हाणे उन सां गॾु तव्हांजे नाले सां गुनहगारीअ जो नालो लॻणु, इहो हिकिड़ो दाग़ आहे, इहो हिकिड़ी बुराई आहे, बुरी शइ। जे हिकिड़ो माण्हूअ जो अच्छा कपिड़ा हुजनि, अच्छा उजरा चमकंदड़ कपिड़ा आहिनि, हाणे जेकॾहिं उन जे मथां कारो को निशान थो लॻी वञे त ॾाढो बुरो लॻंदो, ॾाढो बुछड़ो लॻंदो। पर हिकिड़े माण्हू जा कपिड़ा ई कारा आहिनि, उन कारनि कपिड़नि ते जेकॾहिं को ॿियो कारो दाग़ लॻी वियो त ख़बर ई कान पवंदी। ईअं अल्लाह ताला फरमाए पियो त ईमान जी दौलत तव्हांखे अल्लाह ताला नसीब कई आहे, हाणे इन खां पोइ इहो नालो चवणु त हीउ मुसलमान त आहे पर गुनहगार मुसलमान आहे, इहा हिकिड़ी तमामु बुरी ॻाल्हि आहे, बुरी ॻाल्हि आहे। इन करे छा करियो, इन खां बचो। वमन लम यतुब फउलाइक हुमुल ज़ालिमून, जेको माण्हू तौबा न करे, यानी हाणे हेसि ताईं जेको कुझु कयो तव्हां, ही हिक ॿिए खे ते मज़ाक़ कई, हिक ॿिए ते लक़ब रखिया, हिक ॿिए खे जेको तो ताना ॾिना, जेको कुझु थियो हिननि हुकुमनि जे अचण खां पहिरीं, ठीकु आहे उहो माफ़ आहे। पर हाणे हिन अचण खां पोइ, हाणे जेकॾहिं तव्हां तौबा न कई, जेके माण्हू तौबा न कनि वरी बि ए कम कनि, फउलाइक हुमुल ज़ालिमून, त पोइ ई माण्हू ज़ालिम आहिनि। माना इन्हनि खे जेका सज़ा मिलंदी उहा ई सज़ा मिलंदी क़यामत जे ॾींहुं जेका ज़ालिमनि खे मिलंदी। त हिते अल्लाह पाक टे हुकुम ॾिना आहिनि, हिकिड़ो हिक ॿिए ते खिलो न, माना तहक़ीर जे तौर ते कंहिंखे ज़लील करण जे लाइ,
कंहिंजे क़द ते, कंहिंजे बुत ते, कंहिंजे शक्ल सूरत ते, कंहिंजे आदतुनि ते, ॿियनि जे साम्हूं या कंहिंजी ॻाल्हि ते ॿियनि जे साम्हूं हुनखे कुझु चवणु माण्हू खिली पवनि। असल मक़सूदु छा आहे? उन माण्हूअ खे ज़लील करणु। ऐं हीअ पंहिंजे पाण खे वॾो सम्झे पियो, हुनखे हक़ीर सम्झे थो, उन जे करे ईअं थो करे, त इहो हराम आहे। छो त इन जो बुनियाद किबिर यानी तकबुर, पंहिंजे पाण खे वधीक थो सम्झे, ॿियनि खे हैसियत ई लेखे ई कोन थो। सभिनी कहिड़े हुन ते बि मज़ाक़ करे, हुन ते बि मज़ाक़ करे, हुन ते बि चथर करे, हुन ते बि चथर करे, हुन सां बि भोग करे। त मक़सदु दिलि आज़ारी इन सां छा आहे? जो ॿियो जंहिं ते तव्हां खिलो पिया, जंहिं ते तव्हां चिथर करियो पिया, जंहिं ते तव्हां जेको मज़ाक़ करियो पिया, उन जी दिलि टुटंदी। त इहा दिलि कंहिं मुसलमान जे दिलि खे ईज़ा ॾियणु, इहो जेको आहे नाजाइज़ आहे। अल्लाह ताला फरमाए पियो त जेको आहे सो इहो कमु न करे। ऐं हूअं अल्लाह रब्बुल आलमीन केतिरनि जॻहियुनि ते क़ुर पाक में, केतिरनि जॻहियुनि ते अल्लाह ताला मर्दनि ऐं औरतुनि खे हिकिड़े ई लफ़्ज़ सां ख़िताबु कयो। मसलन क़ौम जो लफ़्ज़, क़ौम जे लफ़्ज़ में अल्लाह ताला मर्द ऐं औरत सभु इसमें इन में दाख़िल थी वञनि। क़ुर पाक में घणेई हुक्म अहिड़ा आहिनि जिन में अल्लाह औरतुनि खे अलॻि करे बयानु कोन कयो आहे। मर्दनि जे हुन में ख़िताब में औरतूं बि अची वियूं आहिनि, छो त औरत जेका आहे उहा आहे ई ढक जी शइ, औरत आहे ई परदे जी। औरत जो लफ़्ज़ ई माना परदे जी शइ। औरत अरबी में चइबो, औरत छा खे चइबो? जेको जंहिंजो परदो हुजे, जंहिंखे ढकु ॾिनो वञे, जंहिंखे ढकियो वञे। अल्लाह पाक क़ुर पाक में औरतुनि जा अहकाम घणो करे अहिड़ा बयानु कया जंहिंमें ख़ासि उन्हनि खे ख़िताबु कोन कयो, सिर्फ़ु मर्दनि में औरतूं बि अची वियूं। पर हिते अल्लाह ताला हिन हुक्म खे मर्दनि जे लाइ अलॻि बयानु कयो, औरतुनि जे लाइ अलॻि बयानु कयो, त हिकिड़ा मर्द ॿियनि मर्दनि ते न खिलनि, हिकिड़ियूं औरतूं ॿियनि औरतुनि ते न खिलनि, मज़ाक़ न कनि, चथर न कनि, ठठोली न कनि। इन में यानी अहमियत आहे त अल्लाह पाक जेको आहे सो हिकिड़े लफ़्ज़ सां ॿिन्ही खे बयानु कोन कयो, बल्कि अलॻि अलॻि लफ़्ज़ बयानु कयो क़ुर पाक में। ॿियो हिकिड़ो नुक़्तो इहो बि लिखियो अथनि त ॾिसो अल्लाह ताला इहो फरमाए, हिकिड़ा मर्द ॿियनि मर्दनि खे, हिकिड़ी क़ौम ॿिए क़ौम खे, वरी हिकिड़ियूं औरतूं ॿियनि औरतुनि खे। हिकिड़ी सूरत इन जी इहा बि थी सघे थी त मर्द औरतुनि ते ठठोली कनि ऐं औरतूं मर्दनि ते ठठोली कनि, उनखे अल्लाह ताला बयानु ई कोन कयो। त इन मां मक़सदु इहो आहे त इहो ठठोली थींदी साम्हूं, साम्हूं जेको चथर थींदी, साम्हूं मज़ाक़ उॾाई वेंदी, त मर्दनि ऐं औरतुनि जो पाण में इख़्तिलात ई नाजाइज़ आहे। जो मर्द ऐं औरतूं पाण में मिलनि, इहो नाजाइज़ आहे। उन करे जॾहिं इहा शइ ई नाजाइज़ आहे त पोइ जेको इन जे बुनियाद ते हिकिड़ो मर्द ॿी औरत खे या औरत ॿिए मर्द खे जेको चथर करे या उन ते खिल करे, उन ते मज़ाक़ करे, इन जो सवाल ई पैदा कोन थो थिए। त अल्लाह पाक हिते जेको आहे इहो बयानु कयो, टे हुक्म अल्लाह बयानु फरमाया। हिकिड़ो हिक ॿिए ते खिलो न, छो त जंहिं ते तव्हां खिली रहिया आहियो, जंहिं ते तव्हां मज़ाक़ करे रहिया आहियो, जंहिंजी तव्हां ठठोली करे रहिया आहियो, थी सघे थो त अल्लाह पाक वटि उहो तव्हां खां बहितर हुजे। जेके खिलनि पिया, जेके ठठोलियूं कनि पिया, जेके चथरूं कनि पिया, जेके मज़ाक़ूं उॾाइनि पिया, उन्हनि खां उहे माण्हू वधीक हुजनि अल्लाह पाक वटि जिन ते ई खिलनि पिया। जेके औरतूं मज़ाक़ उॾाइनि पियूं, उन्हनि खां उहे औरतूं बहितर हुजनि अल्लाह पाक वटि जिन ते हू मज़ाक़ उॾाइनि पिया। इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस बि अचे थी। अल्लामा क़ुर्तुबी रहमतुल्लाह अलैह हदीस ज़िक्र कई, मशहूर हदीस है, इन्नल्लाह ला यंजुर इला सुवरिकुम वला इला अमवालिकुम।
वलाकिन यंजुर इला क़ुलूबिकुम व आमालिकुम औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायो त बेशक अल्लाह ताला तव्हांजे सूरतुनि जे तरफ़ नथो ॾिसे, वला इला अमवालिकुम ऐं न ई तव्हांजे मालनि जे तरफ़ ॾिसे थो, वलाकिन यंजुर इला क़ुलूबिकुम पर अल्लाह ताला तव्हांजे दिलनि खे ॾिसे थो, व आमालिकुम ऐं अल्लाह ताला तव्हांजे आमाल खे ॾिसे थो। इन मां हिकिड़ी ॻाल्हि फरमाईंदे, इन मां हिकिड़ो अज़ीम नुक़्तो जेको आहे सो मिले थो, हिकिड़ी अज़ीम नूर मिले थो, सम्झ मिले थी त हिकिड़े माण्हू जो जेको ज़ाहिर हाल आहे उन ज़ाहिर हाल खे असां यकीनी न सम्झो। मिसाल जे तौर ते हिकिड़े माण्हू जो ज़ाहिरी हाल बुरो आहे, पर थी सघे थो त उनजे दिलि में मुसलमान आहे, ईमान आहे, उनजे दिलि में अहिड़ियूं दिलि जूं जा आमाल हुन जा हुजनि, अल्लाह सां अहिड़ो ताल्लुक़ु हुनजो हुजे जो उन जे करे उहो तव्हां खां वधीक हुजे। तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि ॾिसी करे उनखे हक़ीर न सम्झो। हा गुनाह आहिनि, ज़ाहिरी तौर ते जेकॾहिं गुनाह आहिनि त गुनाहनि सां नफ़रत कजे, पर गुनहगार सां न। छो त इहो सम्झो त छा ख़बर हिन जो अल्लाह पाक सां कहिड़ो ताल्लुक़ु हुजे। ऐं ज़ाहिरी तौर ते कंहिं माण्हूअ जा ज़ाहिरी आमाल ॾिसी करे उहा सुठा आहिनि त तव्हां यकीनी तौर ते फ़ैसिलो न करे छॾियो त हीउ बाबा जन्नती आहे, हीउ बुज़ुर्ग माण्हू आहे, हीउ अल्लाह वारो माण्हू आहे। न, माना को पंहिंजे बारे में ईअं कोन थो करे सघे ज़ाहिर, छो त अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसे पियो, थी सघे थो त हिन जे बातिन में का ख़राबी हुजे। छो अल्लाह पाक जे तरफ़ां जेको फ़ैसिलो थिए थो उहो दिलनि ते, ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां जेको फ़ैसिलो थिए थो उहो आमाल ते थिए थो। त इंसान जेको सो गुनाह खे त बुरो सम्झे पर गुनहगार खे न। इहो त गुनाह जो मामिलो आहे। ऐं हूअं जी मिसाल हिकिड़े माण्हू जो कदु नंढो आहे, या हुन हिकिड़े माण्हू जी शक्ल सूरत कुझु ईअं आहे, या हुन जूं के अहिड़ियूं, हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ अहिड़ो आहे त भई इन्हनि ॻाल्हि इहे त शयूं जेके आहिनि उहे यानी अल्लाह पाक जे तरफ़ां। हिकिड़े माण्हू जो कदु वॾो आहे त अल्लाह पाक यानी पंहिंजे हुनजे इख़्तियार सां त कोन्हे वॾो, या कदु नंढो आहे त हुनजे इख़्तियार सां त कोन्हे, सभु अल्लाह पाक जी दातनि। अछो रंग आहे अल्लाह पाक जो ॾिनल आहे, कारो रंग आहे त अल्लाह पाक जो ॾिनल। त इन्हनि ॻाल्हियुनि ते मज़ाक़ उॾाइणु या चथर करणु या कंहिं माण्हू जो नकुल करणु, अहल करणु कंहिंजी, हू हीअं थो ॻाल्हाए, हू हीअं थो हले, पोइ वरी हिन ते खिलणु, इहे सभु ॻाल्हियूं गुनाह जूं आहिनि। ऐं बुरो लक़ब लॻाइणु, बुरा नाला रखणु, अहिड़ा नाला जिन सां हू चिड़े थो, हुनखे तकलीफ़ थिए थी, ऐं रखण वारो चवण वारो बि ज़लील करण जी नियत सां चए थो, तकलीफ़ पहुचाइण जी नियत सां चए थो, हुनखे चिड़ाइण जी नियत सां चए थो। इहे सभु शयूं गुनाह आहिनि। हाणे ॾिसो अल्लाह पाक असांखे केॾी प्यारी तालीम अता फ़रमाई। मुआशरे में जेकॾहिं अल्लाह पाक जा ही अहकाम ज़िंदा थी वञनि, हर माण्हू इहो सोचे त भई मुंहिंजी ज़ात खां ॿिए कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, ऐं कोशिशि करियां त मुंहिंजी ज़ात खां नाहक जेको आहे सो कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे, त मुआशरो केॾो बहितर थी वञे। ऐं इन में इहो सोचिजे त भई आऊं छा थो चाहियां त मूंखे ॿियो को तकलीफ़ न ॾिए, ऐं चाहियां थो को बि मूंखे तकलीफ़ न ॾिए। केरु थो चाहे त मूंखे माण्हू तकलीफ़ ॾियनि? हर माण्हू चाहे थो त आऊं आफ़ियत में रहां। भई तूं जीअं चाहीं थो त तोखे केरु तकलीफ़ न ॾिए त पोइ तूं बि ॿियनि खे तकलीफ़ न ॾिए। त इहो ज़बरदस्त क़िस्म जी तालीम आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इन जी सही सम्झ अता फ़रमाए, इन जो नूर नसीब फ़रमाए, इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जो असां पंहिंजे अल्लाह पाक असांखे जेको दीन इस्लाम अता फ़रमायो उन जो असां क़दुरु करियूं। दुआ आहे न, रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम नबिया। ऐं अल्लाह पाक जे रब हुअण ते
ऐं दीन जे इस्लाम जे दीन हुअण ते ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी हुअण ते राज़ी आहियां, ख़ुशि आहियां। मूंखे ॿिए कंहिं रब जी ज़रूरत कान्हे, मूंखे ॿिए कंहिं दीन जी ज़रूरत कान्हे, मूंखे ॿिए कंहिं नबीअ जी कोन्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ ॿियो को नबी कोन्हे। ऐं इन ते राज़ी आहियां, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन। ऐं पर इन ते अमल बि कजे, कोशिशि कजे, अल्लाह खां दुआ घुरिजे। अल्लाह पाक शर पाण सभिनी खे नी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा। असांखे पूरी उम्मत खे सच्ची तौबा जी तौफ़ीक़ अता फ़रमा। असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा। या अल्लाह ही जेको दर्स थियो, या अल्लाह उन खे क़बूल फ़रमा, इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। असांजी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा। या अल्लाह ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा, ज़ाहिरी ऐं बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा। या अल्लाह हर मुसलमान जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह ऐं तरबियत फ़रमा, दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा। या अल्लाह दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा, दीन जी सही सम्झ नसीब फ़रमा। या अल्लाह तमाम बीमारनि खे रूहानी जिस्मानी तमाम बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। अदा मुनीर साहब जिन खे भी शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। अदा मुनीर अरबाब साहब जिन खे भी शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा, शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। ॿिया बि जेतिरा बीमार आहिनि ऐं असांखे चवंदा रहनि था, या अस्पतालुनि में घरनि में आहिनि, जंहिं बीमारनि में या अल्लाह परेशानियुनि में माण्हू मुब्तला आहिनि, पंहिंजे फ़ज़्ल करम सां सभिनी खे आफ़ियत नसीब फ़रमा। तमामु परेशान हालनि जे परेशान खे दूर फ़रमा। या अल्लाह कर्ज़ वारनि जे कर्ज़ जी अदायगी जी सूरतूं पैदा फ़रमा। औलाद जे ख़्वाहिशमंदनि खे नरीना साले औलाद अता फ़रमा। औलाद वारनि जे औलाद खे साले फ़रमा। या अल्लाह जेके माण्हू रिश्तनि जे बारे में परेशान आहिनि पंहिंजे औलाद जे, या अल्लाह रिश्तनि जे बारे में परेशान आहिनि, पंहिंजे फ़ज़्ल करम सां उन्हनि खे सुठा रिश्ता नसीब फ़रमा। जेके रिश्ता थी विया उन्हनि में प्यारो मोहब्बत पैदा फ़रमा, आफ़ियत वारो मामिलो फ़रमा। या अल्लाह आफ़ियत वारो मामिलो फ़रमा। ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा, ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा, बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।